पाठो ॾे थोरो पाठो ॾे अस्सलाम पाठो ॾे वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? पाठो ही ॾिसाए सीन सिगरेट न मेकिंग पाके जेको ॾिसाए ही सीन हलंदो ड्रामे में, हले। पोइ ही तव्हांखे असां ॾेखारींदासीं त ही कीअं असां ही चार वारा सीन कयूं था पिया। असां सां गॾु सेट ते उस्ताद उमेद अली कलवट साहब मौजूदु आहिनि ऐं उन खां पोइ असिस्टेंट डायरेक्टर वकार साईं अहमद अली शेख साहब। हेॾा लाइट ते अचो सर। हे असांजो मेकअप आर्टिस्ट ऐं गेटअप आर्टिस्ट जेको जेको हे असांजो DOP साहब बि मौजूदु आहे। मेहरबानी, थैंक यू सो मच। बेकानी मिले पई ऐं इंशाल्लाह ही सीन असांजे जेका ॾिसण वारा उन्हनि खे मज़ो ईंदो। कटबोद ना कमीज से करे वीडियो मेकी काली जी मोहब्बत ही जोड़ी तव्हां ॾिठी हूंदी, ॿई सॻा ॿाहिरि शाहपुरनि में तव्हां सम्झी सघो था। करम ऐं अज़ीज़ जी शेख साहब खजू ऑफिशियल ते तव्हां मौजूदु आहियो जी। खजू जो ई चैनल आहे जी साईं असांजो खजू मदन वाला ग्रुप खजू तमामु बेस्ट डायरेक्टर असांजो प्यारो दोस्त अला साईं खे इजाज़त ॾिजे ऐं तमामु सुठो ड्रामो आहे असांजो ज़हर ज़िंदगी जेको तव्हां ॾिसो पिया। ऐं असांजी इहा ई दुआ आहे त अला साईं ड्रामे खे अञा वधीक कामयाबु करे सभु दोस्तनि जी महिनत कामयाबु मिले। असांजो जेको कैमरामैन भाई साबिर साईं ही जेको सीन तव्हांखे असां ॾेखारियूं था पिया, इहो कीअं बाहि लॻंदी ऐं टार्चर जो सीन कीअं शूट थींदो आहे, मेकिंग जाना तव्हां ॾिसो, तव्हांखे माण्हू ॾिसनि था, तव्हां गेटअप जो कमु कंदा आहियो माना? हो हा वीडियो वीडियो ईअं आहे, हो यूट्यूब जे लाइ न हाली न। हो ड्रामो जॾहिं मां चरियो बाबा ड्रामो जॾहिं हली वेंदो न सीन पोइ जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। या अली खजू ऑफिशियल तव्हां खजू ऑनलाइन खुदि सोसाइटी बि करायो ज़हर ज़िंदगी जो सीन आहे तव्हांखे ॾेखारियो था पिया मेकिंग उनजी कीअं थींदो आहे सीन आहे। इंशाल्लाह हाणे तव्हांखे अपडेट ॿियनि यूट्यूब चैनलनि ते न मिलंदी, न को उन्हनि जे चवण ते लॻंदा कयो खजू ऑफिशियल मुंहिंजो ड्रामो मुंहिंजो सभु शइ तव्हांखे रियल मिलंदो। बसि थोरो इंतज़ारु। अच्छा तव्हांजो ड्रामे में सर किरदारु आहे न? सर पीरू आहे प्यार जो प्यासी मिले रुगो फार दे साईं नूर साहब जी वॾी दुश्मनी आहे पर माशाअल्लाह ज़बरदस्त। असांजी दुआ आहे त तव्हांखे प्यार बि मिलंदो, यार बि मिलंदो। पारन थो था थोरो सब्र कयो जी। DOP थी करे तव्हां लाइट कटो था राशिद साहब।